फालतू आहिनि उहे असांजे अॻियां रखे वियो ऐं यकीनन असांखे हिन मां घणो कुझु सिखण लाइ मिलियो आहे। कॉमेडी इहा बि अज़म ॾेखारियो त ज़रूरी जेके कोट हलियल आहिनि उहे ज़रूरु रहंदा। जीअं बुखारी बि चयो हो त ही हेॾा वॾा कोट दही पवंदा महलनि जा मथियां चोट दही पवंदा जंहिं वक़्तु बि धरती धोॾो खाधो घोड़नि ते चढ़ियल घोट दही पवंदा। ज़रूरु इहो चढ़णो आहे। ऐं कामरेड हरीश इहा ॻाल्हि कई त कामरेड सां जॾहिं मिलंदा हुआसीं त उहा हमेशह इन ग़रीब समाज जे ख़िलाफ़ु जेके आहिनि उहे ॻाल्हियूं कंदो हो। ऐं कामरेड यकीनन कामरेड खे उनजे साथियुनि ऐं उनजी फैमिली खां वधीक भला केरु थो सुञाणे सघे। ऐं उन लाइ गुज़ारिश कंदुसि असांजे दोस्त ऐं कामरेड जे फर्ज़ंद सारंग जाम खे त पाण अचनि ऐं असां मुखातिब थियनि। ऐं जे ज़ोरदार ताड़ियुनि में कामरेड सारंग जाम। दोस्तों साथियों सलाम। जी डॉक्टर हरीश ॻाल्हि कई त कामेड आख़िर ताईं सोशलिज़म जी ॻाल्हि कंदो त मूंखे यादि अचे थो त जॾहिं कामेड जे गुज़ारण खां 2 महीना पहिरीं डान अख़बार जी मां इंटरव्यू वरितो मानी था त चई कामेड तव्हां कॾहिं पछतायो आहे पंहिंजी ज़िंदगी खां? त चई न, मूंखे फ़ख़ुरु आहे, इहो रस्तो मां पाण चूंड कयो। अगरि मूंखे ॿीहर बि ज़िंदगी मिले त मां इहो ई रस्तो चूंड कंदुमि, मां हिननि जे लाइ जदोजहद कंदुमि। त मां सम्झां थो इहो हिकिड़े हौसलेमंद माण्हू ई चई सघे थो। तो दोस्तों मां पंहिंजी तकरीर शुरूआत कंदुमि जेको कामेड अक्सर शेर चवंदो हुयो भिटाई जो त मुंहिंजे माण्हुनि सां जेको इश्क़ आहे। न के कुन फन कुन हुई न के लिंग लहम न के बुत बणियो हो न के हो आदम मौत सां संगम उहो सां सुप्रीम। त माना न को बुत ठहियो हुयो न अञा आदम जो वजूद हो न अञा ख़ुदा कुन फन कुन चई हुई। त मुंहिंजो अवाम सां जेको इश्क़ आहे उन्हनि खां बि पुराणो आहे। त दोस्तों पाण कामेड जी सियासत ते ॻाल्हायूं त उन खां अॻु में मां चवंदुमि त थोरो पाण जे रियासत में रहूं था असां थोरो हुनखे ॾिसूं त शुरू खां वठी करे हुनजो जेको मैकेनिज़म आहे उहो केॾी अजीब रही आहे। त 1952 में जॾहिं बंगालियुनि जी क़ौमी जदोजहद हली रही हुई त उन ई दौरान इलेक्शन थिया त बंगालियुनि 310 सीटुनि मां 301 सीटूं खटियूं। सिर्फ़ु पाकिस्तान जी हुन ॿी पार्टी जेका हुई राइट विंग जी मुस्लिम लीग सिर्फ़ु 9 सीटूं खटे सघी। त छा थियो, उन हुकूमत खे रुगो 4-5 महीना मुश्किल सां हलणु ॾिनो पियो। ऐं जेको उन दौर जो जेको मशहूरु लीडर हो फज़ुल्ला उनखे गद्दारे पाकिस्तान करार ॾिनो वियो। यादि रहे, उहो न सिर्फ़ु बंगाल जो CM हुयो पर करारदारे पाकिस्तान पेश कई उन्हनि माण्हुनि मां हुयो। त उनखे गद्दार ठाहे करे उनखे हुकूमत डिज़ॉल्व करे छॾी। असांजे इस्टेब्लिशमेंट जो जेको शुरू खां वठी रवैयो आहे न उहो क़ौम परस्तनि जी तरफ़ हुजे या डेमोक्रेसी तरफ़ हुजे या कम्युनिस्टनि जी तरफ़ हुजे त इंतिहाई ग़लति रहियो आहे। वन यूनिटी तव्हां तहरीक ॾिसो या वरी तव्हां फातिमा जिन्ना जो ॾिसो, उनखे आख़िर में हिननि गद्दार करार ॾिनो। ऐं ॿी ॻाल्हि त दोस्तों अक्सर इहा ॻाल्हि दिलि में ईंदी आहे, दोस्त पुछंदा बि आहिनि त चवंदा आहिनि त यार हाणे जेका कामेड जी लेगेसी हले थी त हाणे तव्हां कीअं था ॾिसो? त यकीन कयो अगरि मां पंहिंजे दिलि सां ॻाल्हि कयां न, शागिर्द मार्क्स हुजे या औरत मार्क्स हुजे, मां चवंदा हीअ सभु कामेड जी लेगेसी आहिनि। के बि कामेड पुराणा दोस्त बेशक आहिनि जा कामेड सां कामेड जी बि आहे, पर न सिर्फ़ु माज़ी में असां कामेड खे मुस्तक़बिल में खणी ईंदासीं। किताबनि जे ज़रिए डॉक्यूमेंट्रीज़ जे ज़रिए इहो सिलसिलो हलंदो। ऐं ॿियो दोस्तों जॾहिं कामेड जी कोर्ट में जॾहिं स्टेटमेंट की जाम साकी केस मशहूरु आहे, अॼु बि तारीख़ में लिखियो वेंदो आहे जाम साकी केस वर्सेस फेडरेशन ऑफ पाकिस्तान 1981 में जेको हलियो त उन में कामेड जेका मशहूरु जुमिलो चलो त मां 5000 साल का सिंधी 1400 साल का मुसलमान ऐं 24-25 साल का पाकिस्तानी आहियां। त कामेड पंहिंजे हर के शनाख्त करे ई वठंदो हुयो ऐं उअं ई ॿुधाईंदो हुयो। ऐं ॿी कामेड जी मशहूरु कोटेशन जेका मूंखे यादि अचे थी जंहिंमां कामेड जी काफ़ी सोच बि नज़र ईंदी आहे त दोस्तों कामेड चवंदो जेका हज़ारे साल अॻु में पैदा थींदा हुआ उहे पैगम्बर सॾाईंदा हुआ, जेका 100 साल अॻु में पैदा थींदा उहे वली या फिलासफ़र सॾाईंदा, जेका हाणे पैदा थियनि था उहे पैगम्बर सॾाइनि था। त जेका बि माना असांजो पैगम्बर हुजे या कामेड हुजे हुनजो मक़सदु हिकिड़ो ई हूंदो आहे त अहिड़ो मुआशिरो ठाहिणु त जंहिंमें न को बुख सां सुम्ही सघे, न वरी माण्हू जेको आहे को बेरोज़गार रही सघे, न कंहिंखे एॾा मसइला हुजनि जो ख़ुदकुशी ताईं उहो सोचे सघे। बाक़ी दोस्तों आख़िर में मां इहो ई चवंदुमि त कामेड जो शेर पढ़ी करे मां जेको आख़िर में पंहिंजी तकरीर जी ख़तमु कंदुमि। ऐं ॿियो त कामेड जेका बि दोस्त आहिनि पढ़ण ख़ासि तरह कामेड खां पोइ जेको कामेड इमदाद आहे, कामेड हमीद आहे, भई अनवर आहे, वज़ीर अख़वा, सभु इलाही सारा वेठा आहिनि जंहिंजा क़ीमत आहे। त उन्हनि जो मथे ते हमेशह तीअं रहंदो आहे। इहा ई असांजी इलाही वॾी ताक़त आहे जंहिंजे ज़रिए माने प्रोग्राम थींदा रहनि था। ऐं जेका नई नसल ख़ासि तरह अचे थी त उन्हनि जो त अञा वॾी महिरबानी आहे, अञा वधीक क़ुर्ब आहे।
तो तो आखिर में कॉमेडी जो शेयर कंदम जेको उन स्टूडेंट लाइफ में लिखियो हुयो, आंखों पे पट्टियां और कमरों पे ताले कि आंखों से ओझल हो जाए उजाले, सूरज की किरण कोई आए ना नजर, अकल के अंधों को नहीं ये खबर, मुझे सूरज उभरने का है जितना यकीन, उनके मरने का है उतना यकीन। सिर्फ सलाम दोस्तों। महिरबानी सारंग, तव्हां कॉमेडी जे हवाले सां जी जो जेके चया लफ़्ज़ हुआ या उनजा जेके इंटरव्यूज़ या टुकड़ा हुआ उन्हनि मां तव्हां असांखे मुतारिफ़ करायो, तव्हां असांखे ॿुधायो